रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेवात जे अंदर क़यामत खां अॻु में मेवात जे अंदर कमी ईंदी। इन में उलमाए मुफ़स्सिरीन इहो बयान फरमाया मेवात मां कमी मां छा मुराद आहे, या त तव्हांजे मेवात में बेबरकती वारो मामिलो थींदो। ॻाल्हि सम्झ में अॻ में फ़सुल घटि हूंदा हुआ, ज़मीन जी आबादी बि घटि हूंदी, पर बरकत एतिरी हूंदी हुई। असांजे तव्हां वॾनि खां पुछा करे ॾिसो, जेकॾहिं 50 महिमान ईंदो हो तॾहिं बि खाई पी करे अल्हम्दुलिल्लाह शुकुर करे हलिया वेंदा हुआ। एॾी बरकत ख़ुदा विधी। अॼु बरकत न हुजण जी वॾे में वॾी वजह इहा आहे, उन वक़्त जे अंदरि लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। अल्लाह जो उसूल दस्तूर ऐं तरीक़ेकार आहे, नेमत मिले अल्लाह जो शुक्र कयो। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाईंदा अल्लाह जे शुक्र जो फ़र्ज़ कामिल छा आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत आहे। अॼु असां मां शुक्र निकिरी वियो आहे। क़ुरान थो फरमाए जॾहिं तव्हां मां शुक्र निकिरी वेंदो त पोइ अल्लाह तबारक व तआला अव्हांजी नेमत खसे करे अव्हांखे उन नेमत खां महरूम करे छॾींदो। पर किन उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो त न, इन मां फल फ्रूट मां मुराद उन जी जिस्मानी हैयत ऐं कैफ़ियत आहे। किन उलमाए इकराम फरमायो आहे कंहिं वक़्त जे दौर जे अंदरि कणिक जो दाणो जेको तव्हां असां ॾिसूं था केतिरो आहे, एतिरो सफ़ा नंढड़ो आहे, पर कंहिं वक़्त जे अंदरि कणिक जो दाणो कतल जी ॻड़ीअ जे बराबरि हूंदो। हिकिड़ो कणिक जो दाणो केतिरो हूंदो बाबा? कतल जी ॻड़ी ॾिठी अथव जेका तव्हां असां खाईंदा आहियूं, एॾो वॾो हूंदो। हाणे आहिस्ता आहिस्ता घटिजी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में इहे फल फ्रूट बिल्कुलु नंढा थी वेंदा। त बहरहाल इहा निशानी बि पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो ऐं अल्लाह जे रसूल फरमायो वक़्तु तव्हांजो जल्दी गुज़रंदो। जल्दी ॻाल्हि सम्झ में आई आहे न? वक़्तु तव्हांजो छा थींदो? जल्दी गुज़रंदो। तव्हांजा साल महीननि जे बराबरि गुज़रंदा, तव्हांजा महीना हफ़्तनि जे बराबरि गुज़रंदा, तव्हांजा हफ़्ता ॾींहंनि जे बराबरि गुज़रंदा, तव्हांजा ॾींहं कलाकनि जे बराबरि गुज़रंदा ऐं तव्हांजा कलाक मिंटनि जे बराबरि गुज़रंदा, तव्हांजा मिंट सेकंडनि जे बराबरि गुज़रंदा। वक़्त जे अंदरि एॾी बेबरकती पइजी वेंदी। बेबरकती मां मुराद इहा आहे वक़्तु जल्दी पियो तव्हांजो गुज़रंदो, तव्हांखे ख़बर ई न पवंदी। तव्हां असां ॾिसूं त इहा निशानी मौजूदु आहे या न आहे? अरे यार हाणे त आयासीं, हे 2 महीना गुज़री विया। जेके वीचारा मसवाड़ ते वेठा हूंदा आहिनि, जाइ जी मसवाड़ ते, उन्हनि खां तव्हां वञी वक़्त जो पुछा कयो, उहे चवंदा यार महीनो ईअं गुज़री थो वञे ख़बर ई नथी पए, मसवाड़ी दरवाज़े ते बीठो आहे त मसवाड़ ॾे। बिल्कुलु ॾिसूं था पिया पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरीं ॿुधायो, अॼु पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था पिया। अल्लाह जे रसूल जेका ॻाल्हि ॿुधाई पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु पंहिंजी अखियुनि सां नज़र अचे थी पई। वाक़ई वक़्तु ईअं गुज़री थो वञे का ख़बर ई नथी पए। कलो को ॾियारो आहे 12 सालनि जो, अॼु जेकॾहिं पुछा कंदे 85 साल जो आहे। बाबा चाचा ॾे हालवाल, वक़्तु कीअं गुज़री वियो? चए थो ख़बर ई न आहे, ईअं महसूस थिए थो ॼणो कलो को ॾियारो आहे। इहा निशानी बि मौजूदु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में नेक अमल ख़तम थी वेंदा। क़यामत खां अॻु में छा थींदो बाबा? नेक अमल घटिजी वेंदा। माण्हुनि में लालच वारो अंसर वधीक हूंदो, लालची थी पवंदा माण्हू, वहशी थींदा, लालची जे अंदरि काहे पवंदा। इन रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन लालच जे दौरानीअ माण्हू क़त्लो गारत वारो मामिलो बि घणो कंदा। अॼु तव्हां असां ॾिसूं माण्हुनि में लालच वारो अंसर आहे या न आहे? नेक अमल ख़तम थी विया। न दुरूद पढ़ंदासीं अल्लाह जे रसूल ते, न तौबा इस्तिग़फ़ार कंदासीं, न क़ुरान जी तिलावत पढ़ंदासीं, न निमाज़, न हज, न रोज़ो, न ज़िकात। इहे मामला असां मुस्लमाननि खां हलिया विया। जेकॾहिं चवंदा आहिनि, चवंदा मौलवी साहिबु वक़्तु ई कंहिं क़िस्म जो कोन थो मिले, जो अल्लाह तोखे अल्लाह जे ज़िक्र जे लाइ वक़्तु न आहे। दुनिया जे कमाइण जाखोड़ जे लाइ ॾींहुं राति महिनत आहे, ॾींहुं राति जफ़ाकशी आहे, ॾींहुं राति भागा दौड़ी आहे। बाक़ी अल्लाह जे ज़िक्र जे लाइ, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ण जे लाइ हिन मुसलमान खे टाइम वक़्तु कंहिं बि क़िस्म जो कोन थो मिले। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेक अमल घटिजी वेंदा। नेक अमल छा थी वेंदा बाबा? घटिजी वेंदा। माण्हू लालच जे अंदरि काहे पवंदा। अॼु ॾिसो तव्हां असां, इन लालच जे करे माण्हू कूड़ ॻाल्हाए हराम इस्तेमालु कनि, इन लालच जे करे ॿिनि माण्हुनि खे वेड़ाए उन्हनि जा घर तबाह कनि, इन लालच जे करे चोरी चकारी वारो मामिलो, इन्हनि सभिनी शयुनि खां शरीयत रोकियो आहे। पर असां शरीयत ते हलूं त असांखे शरीयत जी ॻाल्हि सम्झ में अचे न। तव्हां असां शरीयत ते हलनि ई कोन था चाहियूं त असांखे शरीयत जी ॻाल्हि कान सम्झ में ईंदी। त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में अमल घटिजी वेंदा। नेक लालच माण्हुनि जे अंदरि काहे पवंदी। माण्हू ईअं ॾींहों राति इन लालच जे अंदरि हिक ॿिए खे मारींदा, हिक ॿिए खे वहशानी ज़िंदगी पिया गुज़ारींदा। त